वाक़ई अपडेट के अहम ख़बर आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां हरनाई में शहीद थियल जवाननि खे भेटा पेश। सदर पारां टिन दहशतगर्दनि खे जहनुम बेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी वाखाण। सदर ममलिकत पारां ऑपरेशन दौरान शहीद थियल जवाननि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो वियो। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शहीदनि जे बुलंद दर्जनि लाइ दुआ, वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे, मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, असां शेयर कंदासीं। सदर ऐं वज़ीर आज़म पारां हरनाई में शहीद थियल जवाननि खे भेटा पेश कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां टिन दहशतगर्दनि खे जहनुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी वाखाण। सदर पारां ऑपरेशन दौरान शहीद थियल जवाननि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शहीदनि जे बुलंद दर्जनि जे लाइ दुआ घुरी वई।